तमारे सिरा यूट्यूब चैनल मोहम्मद शाह मिलेंगे जो इनके सब्सक्राइब करो बेल जो आइकन के ज़रूर दबायो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा।
सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम सदरे गिरामी कदर व मशाइख़ उज़ाम व उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज़ो, दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी एक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजे आॾो मूंखे चंद ॻाल्हियूं पेश करणियूं आहिनि जेके अव्हांखे गौर सां ॿुधणियूं आहिनि। दुआ फरमायो अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब्बुल आलमीन तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा दुआ कयो त अल्लाह ताला शल तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। मूंखां अॻु में बि मग़रिब जे नमाज़ खां वठी करे हिन महिल ताईं अव्हां जे आॾो उलमा किराम जो ख़िताब थींदो रहियो आहे। जन तव्हां जूं हिन महिल ताईं दिलियूं ठारियूं आहिनि क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान तव्हांखे ॿुधायो अथनि। यकीनन अव्हां जूं दिलियूं राज़ी थियूं हूंदियूं। हिन नाचीज़ खे बि हुकुम थियो आहे त मां बि तव्हांजे आॾो कुझु अर्ज़ कयां। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल सां हबीबन करीमन जे सदके मूं नाचीज़ ते करम कयो जो मूंखे अल्लाह ताला तव्हां वटि हाज़िर थियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। क़ुरान करीम जे तिलावत कयल आयत करीमा जी माना सभ खां अव्वल ॿुधो, उन खां बाद में उन जे तफ़सीर जे बारे में कुझु तव्हांजे आॾो मां अर्ज़ कंदुसि। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असां सभिनी जी हाज़िरी मंज़ूर फरमाए। हिकिड़ो दफ़ो मुहब्बत, ज़ौक़, शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब करीम जे मथां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना
मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैता व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू पांजे प्यारे महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मुखातबा अल्लाह पाक पांजे प्यारे हबीब के फरमाए तो, फला व रब्बिका, ओ मुझा महबूब करीम अलैहिस्सलात वस्सलाम, मां रब करीम जी ज़ात बाबरकात के तुझे रब जो कसम। तवज्जो कजो, रब तो पाण आ न, चो कंजो आ। अल्लाह ताला कुरान पाक में तीए भी फरमायो आ, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफूं अल्लाह पाक जे लाए, उहो अल्लाह तबारक व तआला जेको सभिनी आलमीन जो, सभिनी जहानन जो, सभिनी जहान वारन जो रब आ। ओडो चवे तो मां सजे जहान वारन जो रब आहियां, हितड़े वरी चवे तो फला व रब्बिका, मुंहिंजा महबूब मां अल्लाह के तुझे रब जो कसम आ। सुन्नियो कुछ समझो, कुरान तो आहे न सही, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कुरान आ न सही, वो हू भी कुरान आ, हू भी कुरान आ। हिकड़े कुरान जी आयत पई चवे त आलमीन जो रब आ, ॿी आयत पई चवे त मुंहिंजे रहमत वारे नबी जो रब आ। इन में राज कहिड़ो आ? इए कोन चइबो त अल्लाह ताला आलमीन जो रब नाहे, न। अल्लाह ताला जो कुरान जी तशरीह कंदो आ, हिकड़ियूं आयतूं ॿियनि आयतुनि जी वज़ाहत कंदियूं आहिनि। हाणे ॿुध, अल्लाह ताला जी ज़ात फरमायो, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ जेको सभिनी जहान वारनि जो रब आ। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमाए थो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। तव्हांखे सवलो करे सम्झायां, आम चवणी आ त ॿ गिदरा मुठ में न ईंदा। छा चवणी आ? ॾाढे ॻाल्हायो, ॿ गिदरा न ईंदा। पर मुंहिंजो मुर्शिद करीम हज़रत पीर साईं सिबगतुल्लाह शाह सोरियो बादशाह रहमतुल्लाह अलैह, जंहिं असांजे हिन सिंध मां अंग्रेज़नि जा लाह कढी छॾिया, उहो सोरियो बादशाह रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो त माण्हू चवंदा आहिनि त ॿ गिदरा मुठ में न ईंदा, पर मां थो चवां वली पट त सभु गिदरा हथ में। सही आहे न ॻाल्हि? ॿ गिदरा मुठ में न ईंदा, पर वली खणी पट त सभु गिदरा आहे या न आहे? हाणे तोखे समझ में अची वेंदी। अल्लाह ताला फरमायो, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह ताला सभिनी जहाननि जो रब आ। होॾो थो चवे मां तुंहिंजो रब आहियां, कीअं मौला? अल्लाह ताला फरमाए थो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुंहिंजा महबूब, जेकॾहिं मां सभिनी जहान वारनि जो रब आहियां,
त तूं मोहम्मद उन सॼे जहान जी रहमत आहीं। जेकॾहिं मां तुंहिंजे लाइ चयो त फला व रब्बिक, मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे, जेको तुंहिंजो रब आहे सो सॼे जहान वारनि जो रब आहे। जेको तो महबूब मोहम्मद करीम खे नथो मञे, मां उन्हनि जो बि रब न आहियां। रब आहियां ई उन्हनि जो जेको मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो गुलाम बणिजी पवंदो। मुला मुंहिंजे महबूब जो दर छॾे काॾे वेंदे? निभागा कहिड़े निभाग खयो थी, कहिड़ी क़िस्मत फिटी थी, कहिड़ी लुंडीअ ते पेर आयो थी, छो पंहिंजे पाण खे बुछड़ो कयो थी? अहिड़े दिलबर जो दर न छॾ जेको क़बर में बि शफ़ाअत कराई। इन्हनि मुलनि जे पुठियां लॻंदे हे त भाड़िया हन वन नंबर जा, जो इश्तिहार छपे बि भॼी वेंदा आहिनि, मैदान में कोन ईंदा आहिनि। रब जो कसम आहे, उन जवान जे कढ लॻी पोइ जेको क़बर में हशर में पुलसरा ते कमु अची जन्नत में वठी वञे। इन्हनि भाड़ियनि जे पुठियां न लॻजां। अॻे हिकिड़े जो नालो खणंदा हुआ त अब्दुर्रहीम सां मुनाज़रो हिकिड़ो कंदो, पर हाणे हेॾो इश्तिहार कढियूं त छॼणा फलाणो 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 दब जो पियनि त जलसे वारे ॾिहाड़े खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में अख़बार में बयान ॾिनऊं। अव्हां खे मां चैलेंज थो कयां मुस्लमानो, 22 तारीख़ मई महीने जी हलाल पाकिस्तान पढ़ो वञी। 22 तारीख़ हिन महीने खां अॻे महीने मई महीने जी में सखर जे वॾे पूज़ मुला दावा सां ऐलान कयो त मां मुनाज़रे खां तौबह कई ॾे, तौबह कई, मां वटि एतिरा पटका आहिनि कि हिन जो रोज़ खसाया। ऐं सेठार जा वारे मुल्ला ते या रसूल अल्लाह जिंदाबाद। दोस्तों अजीजो, पंचनी थुकू हयुस त भागा, छो इश्तिहार छपाए असांजे गिची में विधुई। अब्दुल्ला शाह, खालिद महमूद, अली शेर हैदरी, मीर मोहम्मद मीरकी, मौलवी दुरू, हिंगोर जनवारो, पंहिंजो नालो छॼणा हिकिड़े पासे, सुन्नत जमायत जो गुलाम हिकिड़े पासे। वरी आया बि मैदान ते कोन। हाणे मूंखे ख़बर त कान्हे, हिते था ॿुधूं, हिते ॿिए हंधि न ॿुधो आहे त मुंहिंजे लाइ थो चवे त बुरको पाए भॼी वियो। हाणे पुछोसि त बुरको तुंहिंजी जोइ जो हो या तुंहिंजी धीअ जो हो? इहो पुछजोसि वरी तव्हां त इहो बुरको जेको मूंखे मिलियो सो कंहिंजो हो? पहिरीं त तो चयो तो ईंदो कोन, आयुसि अहिड़ो दांगी घुमाई मां जो दुनिया ॾिठो। ख़ुदा जो कसम आहे, पूरे सखर डिवीज़न जी पुलिस हुई, डीसी जा माण्हू हुआ, एसपी जा माण्हू हुआ, मूवी भरी पई आहे। ॾिसो चारई तरफ़ पुलिस फिरी वई त जीअं जलसो न थिए। मुस्तफ़ा जा शेर अलाए किथां पहुता, सुन्नत जमात जा परवाना किथां पहुता। शेर मुस्तफ़ा, शेर मुस्तफ़ा, शेर मुस्तफ़ा, शेर मुस्तफ़ा, शेर मुस्तफ़ा। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, कैसेटूं भरियूं पयूं आहिनि, मूवी भरी पई आहे। दुनिया ॾिठो त पुलिस जा छक्का छॾाइजी विया। मुंहिंजा दोस्तों इंतज़ामिया जो निज़ाम दरहम बम थी वियो। महबूब मोहम्मद जा परवाना जलसे में पहुची विया। 3 कलाक जलसो हलंदो रहियो। या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। ओ सुन्नियो, ओ मुसलमानो, आंखे मुबारक हुजे जो अल्लाह तबारक व तआला तव्हांजो सिर मथे कयो। सुन्नत जमात खे ख़ुदा किथे बि शिकस्त नसीब कान कई आहे, हर जगह ते फतह ई फतह। पहिरीं त ईंदो कोन, हाणे एतिरो बासे थो त बुरको पाए आयो। शुक्र थियो एतिरो त बासी त आयो त सही न। हाणे बुरके वारी ॻाल्हि पुछजो त हुयो कंहिंजो?
इहो वरी मां तव्हांखे न सुञाई थो वञा, इन ॿिन्ही मां ज़रूरु कहिजो त हूंदो न सही। सलाह त पढ़ो त मां पंहिंजी ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो त मुंहिंजा हबीब मां दुनिया के ॿुधायां थो त तोखे मां सॼे जहाननि जे लाइ रहमतल लिल आलमीन करे मोकिलियो आहे। मां रब्बुल आलमीन आहियां, तूं रहमतल लिल आलमीन आहीं। ऐं मां कसम थो खणी चवां त मां अल्लाह पाक खे तुंहिंजे रब जो कसम आहे, यानी जेको तोखे मुंहिंजा हबीब मञींदो मां ई उन जो रब आहियां, जेको तोखे नथो मञे मां उन जो रब न आहियां। अॻिते ख़ुदा ताला वज़ाहत फरमाए थो ला युमिनूना हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। ओ मुंहिंजा महबूब जेके माण्हू तो मुहम्मद करीम खे पंहिंजे इख्तिलाफ़ी मसइलनि में, पंहिंजे झेड़नि झगड़नि में हाकिम तस्लीम न कंदा, मां रब कसम खणी थो चवां त उहे हरगिज़ मोमिन न आहिनि। मोमिन उहो हूंदो आहे जेको मुहम्मद अरबीअ जी ज़ात बाबरकात खे हाकिम मञींदो आहे। हाकिम उन्हीअ खे चइबो आहे जेके इख्तियार हूंदो आहे। या सुन्नत जमात आहे जेका मञे थी त असांजो मुहम्मद करीम मुख्तार आहे। चओ असांजो नबी। मां हिकिड़े जाहिल जी तकीर ॿुधी, नालो खणण सां मजलिस गंदी थींदी। चई सही मुख्तार अल्लाह आहे। छा पियो चवे? मुख्तियार। मूंखे खिल बि आई, कावड़ बि आई। खिल इन्हीअ ते आई त मुख्तियार जी माना आहे जंहिंखे इख्तियार ॾिनल हुजे। अबा मुख्तियार छाखे चइबो आहे? जंहिंखे इख्तियार चओ जंहिंखे इख्तियार ॾिनल हुजे। हाणे तो चए त अल्लाह मुख्तियार आहे। पुछो जाहिल हो त अल्लाह खे कंहिं इख्तियार ॾिनो आहे? अल्लाह मुख्तियार नाहे, अल्लाह मालिक आहे। चओ अल्लाह। इन्नल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ात बाबरकात में कुदरत जो मालिक आहे। इख्तियार ॾिनल अल्लाह नाहे, अल्लाह पाण इख्तियार जो मालिक आहे। जेकॾहिं इख्तियार ॾिनो वियो आहे त मुंहिंजे मदीने वारे साईं मुहम्मद अरबीअ खे ॾिनो वियो आहे। अहिड़ा जाहिल जो तौहीद जो बेड़ो ई था ॿोड़नि। दावा कहिड़ी? असां तौहीद जा ठेकेदार आहियूं। हाणे तौहीद जी कहिड़ी दावा? कबर ते पड़ विझण शिरक आहे, कबर ते कुबो ठाहिण शिरक आहे, कबर जे मथां कुबो ठाहिण शिरक आहे, कबर पक्की ॿधण शिरक आहे। थोरो तवजो कजो, जाहिलनि जूं ॻाल्हियूं सम्झिजो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो फड़कियूं तो वॾियूं हणंदा आहिनि पर मैदान में कोन ईंदा आहिनि। हिन जी आदत रही आहे ॿियनि खे मरूब करण जे लाइ। हाणे तव्हां सम्झो त शिरक उनखे चइबो आहे त जेको कमु अल्लाह जे लाइ कजे उहो कमु जेकॾहिं गैर अल्लाह लाइ कजे त शिरक थी पवंदो। जीअं ॾिसो सजदो कंहिंजे लाइ आहे, जे पीर खे कबो त शिरक आहे, नबीअ खे कबो त शिरक आहे, वण खे सजदो कबो त शिरक आहे, कबर खे सजदो कबो त शिरक आहे, बाह खे सजदो कबो त शिरक आहे। सजदो अल्लाह जो आहे। अल्लाह वारो कमु जेको अल्लाह लाइ मखसूस आहे उहो जेकॾहिं गैर जे लाइ कबो, ॿिए लाइ कबो, गैरुल्लाह जी माना आहे अल्लाह खां सवा। गैरुल्लाह माना चओ बाबा, गैरुल्लाह माना अल्लाह खां सवा जेको भी आहे सब गैरुल्लाह है। अल्लाह खां सवा ॿिए लाइ सजदो कबो त शिरक आहे। इबादत कंहिंजे लाइ चओ, सजदो कंहिंजे लाइ चओ, सजदो अल्लाह जे लाइ, इबादत अल्लाह जे लाइ, रबूबियत अल्लाह पाक जे लाइ। हाणे जेकॾहिं इहे कम अल्लाह वारा
बेला कबा त शिरक थींदो। शिरक चइबो ई उनखे आ जेको अल्लाह वारो कम बेला कजे, इहो आ शिरक। समझी विया हूंदा। हाणे मूंखे ॿुधायो, चई ॿुधायो त सबक़ पको अथव या कचो। शिरक छा खे चइजे? जो जेको कम अल्लाह जे लाइ हुजे उहो ॿिए लाइ कजे त शिरक आहे। चओ जेको कम अल्लाह लाइ ख़ासि हुजे उहो ॿिए लाइ कजे त शिरक आहे। ईअं न सही? हाणे ॿुधो, चवनि था कब्र ते कुबो ठाहिणु शिरक आहे। अल्लाह जी क़बर आहे, ॻाल्हायो अदा। जेकॾहिं मआज़ अल्लाह सुम्म मआज़ अल्लाह अल्लाह जी क़बर हुजे ऐं रुगो कुबो अल्लाह जो हुजे त पोइ चइबो त हाओ बेली दस्तगीर जो कुबो बि शिरक आहे, गौसल आलमीन जो कुबो बि शिरक आहे, कलंदर जो कुबो बि शिरक आहे, भिटाईअ जो कुबो बि शिरक आहे, रोज़े धणी जो बि कुबो शिरक आहे। छो त अल्लाह जे कुबे जहिड़ो ॿियो ठाहियो अथनि। जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमाईंदो आहे मां रब त हमेशा हमेशा जहिड़ो आहियां, क़ाइम क़य्यूम आहियां। मां रब करीम जी ज़ात बाबरकात खे मौत ईंदो ई कोन्हे को। मौत मखलूक जे मथां ईंदो आहे। पोइ जे अल्लाह जो मौत कोन्हे त अल्लाह जी क़बर कान्हे। जे अल्लाह जी क़बर कान्हे त अल्लाह जे लाइ कुबो मखसूस कोन्हे। पोइ जॾहिं अल्लाह लाइ कुबो मखसूस कोन्हे त पोइ जो कुबो शिरक बि कोन्हे। शिरक तॾहिं हुजे हा जॾहिं अल्लाह लाइ ख़ासि हुजे हा। मालूम तो त हे पाण अल्लाह खे ॿियनि जहिड़ो ठाहियो, मारियो वेठा अथसि। अल्लाह जी क़बर ठाहियो वेठा आहिनि, अल्लाह खे माज़ अल्लाह फना भायो वेठा आहिनि। ओ तौहीद जे दावा करण वारो तव्हां तौहीद न कंदा हो, तव्हांखे तौहीद जी ख़बर कान्हे। तौहीद सेखारी आहे त पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी सेखारी आहे। तौहीद सेखारी आहे त गौसल आलमीन सेखारी आहे। तौहीद सेखारी आहे त कलंदर भिटाई सेखारी आहे। जे तौहीद सेखारी आहे त हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह सेखारी आहे। जाहिल तोखे कहिड़ी ख़बर तौहीद जी? तोखे त तौहीद जे ते जे नुक़्ते जी बि ख़बर कान्हे का। तुंहिंजे ख़्याल में मिड़ई कुल रिढूं कार ॿूठारियूं। जेकॾहिं कंहिं पीर जी बास बास त बि शिरक, पढ़ वेझो त बि शिरक। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। कंहिं अल्लाह वारे जे क़बर जी ज़ियारत करण वञ त बि शिरक। छो त शिरक चइबो आहे न के जेको कमु अल्लाह लाइ कबो आहे। अल्लाह जे ज़ियारत लाइ को वेंदो आहे? मूसा जहिड़ो जवान पियो चवे रब्बे अरनी अंज़ुर इलैक, ओ मुंहिंजा मौला मूंखे दीदार कराए त मां तुंहिंजी ज़ियारत कयां, तोॾे अचां। रब पियो चवे लन तरानी, ऐं प्यारा मूसा हिन दुनिया जे अंदरि कंहिंखे ताक़त न आहे जो मुंहिंजो तूं दीदार करे सघीं। तूं दीदार करे कोन सघंदे। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ को या अल्लाह तूं थो चवे लन तरानी, ईअं कोन थो चवे लन यरानी। को बि कोन ॾिसंदो ईअं कोन थो चवीं, चवीं थो तूं कोन ॾिसंदे। भला मां न ॾिसंदुसि, को ॿियो ॾिसण वारो आहे छा? अल्लाह ताला फरमाओ हाओ मूंखे ॾिसण वारो आमना जो लाल मोहम्मद अरबी आहे। तुम्बेरे जे तंद जी वाह भिटाई घोट असांखे ताना हणंदा आहिनि त बैत पढ़नि था। मां तो चवां चंद्रा तोखे बैत ई कोन थो अचे, क़ुरान काथां? अब बैत सिंधी ज़ुबान में आहे न। सिंध जी ॿोली, अबाणी ॿोली, असांजे मुल्क जी ॿोली, उहा ई भागे खे सम्झ में नथी अचे त क़ुरान चिबरो काॾो सम्झंदो। अवां ॾिठो हूंदो न माण्हुनि ते रोब रखण लाइ 10-10 रुकू 5-5 रुकू पढ़ी ईंदा, माना हिकिड़े अखर जी बि कोन कंदा। पुछो न था चइनि थी माना टको बि न, जाहिल, कोरा जाहिल, बिल्कुल निरा जाहिल। अल्लाह ताला जो आशिक़ बानो फरमाए तो तुम्बेरे जे तंद जी पहरी हुई पचार, कोड़े कीरत आया माझी मणियादार, तन गढ़ हम बाहर गायो सारी
मारी सब जमार पर तोखे घोट घुराइयो खिलवत लय खंखार आओ मथाहू मंगना चढ़ी दुर दुआर अतहियातु लिल्लाह वस्सलवातु वत्तय्यिबातु खिली कयई खीकार अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू इय परूरज पचार पो सुयो सब संसार त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे ला मकाम ते वनी जे करे अल्लाह जे दीदार करण वारी ताकत ई आका अख हुई तो मुझे मोहम्मद मीर जी हुई हाओ न सही खुदा जो दीदार क़यामत में थींदो हिते कोन थींदो हिते खुदा जो दीदार ज़ियारत थींदी न हिते मुमकिन ना है ला तुदरकुल अबसार का भी अख ॾिसी कान थी सके हाणे जरी हिते का अल्लाह जे दीदार जी ॻाल्हि नामुमकिन आहे त पोइ छो चवंदा पीरनि जी ज़ियारत ते वञो था शिरक आहे त जी माना इहो कमु शिरक वारो अल्लाह जे लाइ ख़ासि कयो थी त ख़ुदा जी ज़ियारत कबी आहे हाणे पीर जी कंदो त शिरक थी पवंदो यारी करणु शिरक आहे चवंदी माना अलाह जी यारी कजे पीराना पीर जी न कजो त अलाह अब अलाह जी यारी आहे यारीअ जी माना छा आहे यारीअ जी माना ई असांजी इहा आहे त इन तारीख़ ते असांजे महबूब मुर्शिद पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो विसाल थियो इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा अल्लाह जा वली मरदा न आहिनि बल्कि अल्लाह जा वली हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा छा कंदा आहिनि हे तबलीगी ॾिठा अथव तबलीगी तबलाई बिस्तराई बिना जा तबले जहिड़ा असां शाहपुर मां हलिया हूं हिते पहुता हूं घर ॾे वेंदा छा कंदा आहिनि हे तबलीगी ॾिठा अथव तबलीगी तबलाई बिस्तराई बिना जा तबले जहिड़ा असां शाहपुर मां हलिया हूं हिते पहुता हूं त अॻे ई बिस्तरा विछाया पिया साईं आशिक़ अली शाह बादशाह अञा पंहिंजे ॻोठ ते शरीफ़ मां निकितो ई कोन्हे को त साईं जे लाइ बिस्तरा विछाया पिया केॾो फ़र्क़ु आहे ज़मीन आसमान जो महबूब जा परवाना अचनि बिस्तरा विछाया पिया आहिनि ऐं गुस्ताखनि जे मथां बिस्तरो चढ़ियो वते ये न हाणे से केवला मोरे में मुंहिंजो जलसो थियो मोरे जे भर में कमरदीन चांडे जो ॻोठो हुजे उते हिकिड़े वहाबीअ मूंखे चिठी लिखी त साईं असां सां ज़ुल्म आहे हो जो वहाबी मुंहिंजो तव्हां सां कहिड़ो ज़ुल्म आहे चिठी मां वटि अञा पई चईसीं ज़ुल्म असां सां इहो आहे जो असांजा देवबंदी आलिम रुगो क़ुरान पढ़नि था त बि माण्हुनि खे थुकूं था छा था कनि माण्हू थुकूं बुजा गारियूं था ॾियनि अवां सुन्नत जमायत वारा पढ़ो बि बैत था पर माण्हू तव्हांखे हार था पाराइनि माण्हू तव्हांखे हलवा था खाराइनि माण्हू तव्हांजा हथ था चुमनि छा सबब मां चयो पसंदि अपनी अपनी नसीब अपना अपना कुरान पढ़ो था तब माण्हू थुकूं था हणनि बकौल तव्हांजे असांजे लाइ त असां कुरान नथा हालांकि असां कुरान पढ़ूं था पर तव्हां था चओ त बैत पढ़ंदा हो असांखे माण्हू हार पाराइनि था गुल छटनि था हलवा खाराइनि था पेर हथ चुमनि था इहो इन जे करे आहे जो अव्हां गुस्ताखनि जो टोलो आहियो गुस्ताखीअ जी सज़ा आहे जो दुनिया भिते तव्हांखे थुकूं थी हणे ऐं मुहम्मद जे ग़ुलाम जो जिथे किथे इस्तक़बाल थींदो आहे मां ॻाल्हि पंहिंजी तबलीगी जमात वारनि जी तबलाइन जी तवज्जो आहे हाणे उन्हनि जे किताब जो हवालो ॾियां त जीअं दांगी ठहे घुमे ईअं न साईं तबलीगी जमात वारनि जो किताब आहे
उन्हीं तबलीगी जमात वारनि जे किताब जो नालो या तबलीगी निसाब। उन्हीं में हिननि जे देवबंदी मौलवी ज़करिया हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ो अरब जो मशहूर सखी हो, तवज्जो कजो, मरी वियो। मरी वञण खां बाद में काफ़ी साल गुज़री विया। हिकिड़ो काफ़िलो अची उतां लॻियो आहे जंहिं जाइ ते सखी दफ़न थियल आहे। उन क़ब्रिस्तान जे भर मां जमल अची लॻिया त राति हुननि खे पइजी वई। तवज्जो कजो, राति जो पइजी वई त उहे जेके काफ़िले वारा हुआ, उन काफ़िले वारनि चयो त यार सखी माण्हुनि खे मानियूं खाराईंदो हो, उठ कुही खाराईंदो हो, देगियूं रधे खाराईंदो हो। अॼु असां हुन जे क़ब्रिस्तान जे भर में राति रहिया आहियूं। अचो त सखीअ खे चऊं त तोड़े भली, तूं मरी वियो आहे, तोड़े क़बर में असांखे मानी खारा। ईअं चई उहे उन मुक़ाम जे भर में सुम्ही पिया जंहिं मुक़ाम में उन सखीअ जी क़बर। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, हिकिड़ो जेको ते उठ ते सवार जवान आहे, निंड आई आहे, मौलवी ज़करिया तबलीगी निसाब में लिखे थो, उन क़बर वारे हिन खे चयो अदा ख्वाब में, छा में चईंसि? उठ वारे खे, इहो उठ मांखे ॾे त मां हे भलोड़ उठ जेको ॻाढ़े रंग जो आहे तोखे ॾियां। इहो तो वारो ॾुबरो उठ, सादड़ो थकल उठ मांखे ॾे त ही भलो उठ तोखे ॾियां। ख्वाब में हुन जो से ठीकु आहे, क़बूल आहे, सुठी शइ मिलेसि पई, क़बूल कई। क़बूल जो कई त जॾहिं क़बूल कई त उन सखी छा कयो? ख्वाब में, छा में आबा चओ? ख्वाब में छुरी खणी ओ जेको उठ हुन खां वरितई, उनखे खणी कुठई। उठ खे जो कुठई त ज़रूर जेका शइ कुसंदी आहे त रड़ियूं कंदी, हुन वीचारे रड़ियूं कयूं। उठ रड़ियूं जो कई त हिन खे जाग, ख्वाब ख़तम। हमेशा ख्वाब त निंड में हूंदो आहे न सही, हाणे ख्वाब थियो ख़तम। खणी जो जागे, जागे जो ॾिसे त हिन वार इठ जे गिचीअ मां निड़ीअ मां रत वहे पई फतके। अगारो छा ॾिठई? चओ ख्वाब। अगारो छा ॾिठई बाबा? हाणे छा ॾिठई? बिल्कुलु जागते उठ फतके थियो। संगतन खे उथारी बण वारो उठ खे लाइ छा थियो आहे? ॾिठई त उठ खां रत घारा करे पई वहे। हिन जो बिना उठ खे लाइ छा थियो? वारो को हाणे भला हलाल त कयूंसि। छुरी खयई, छुरी खणी पंहिंजे उठ खे पाण कुठई, कुही चई वाह सखी असांखे मानी खाराई। पंहिंजो उठ छिलियऊं, पंहिंजो उठ कुठऊं, पंहिंजो उठ रधियऊं। सभिनि काफ़िले वारनि मानी खाधी, पर ॾुख ॾाढो हुजेनि। मानी खाई राति जो गोश्त रधे सुबुह जामल थियो। हिन जे उठ वारा टपड़ ॿियनि उठनि ते रखी हाणे सफ़र ते रवाना थिया। उन क़ब्रिस्तान खां मैल खन अॻिते हलिया। परियों हिकिड़ो नौजवान ॻाढ़ो उठ कायूं पियो अचे। उन चयो अबा तव्हां में फलाणे नाले वारो को माण्हू आहे? चई अदा हाओ मां आहियां। चई राति तो ख्वाब में इन क़ब्र वारे सां उठ ते सौदो कयो हो? चई हाओ। चई हो क़ब्र वारो मुंहिंजो बाबो आहे। बाबे मूंखे ख्वाब में चयो आहे त मां महिमाननि खे उन्हनि जो उठ कुही खारायो आहे। हे उठ बाबे मोकिलियो आहे, मुंहिंजो उठ काहे वञो न कुठल उठ जे इनाम में तोखे ॼाए थो। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह, हक चार यार, या अली, या दस्तगीर, शेर मुस्तफा, शेर मुस्तफा। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, मौलवी ज़करिया तबलीगी जमात वारनि जो आहे। उहो लिखे थो पियो त हिकिड़ो दुनिया जो सखी हो, उन पंहिंजो ख्वाब जे अंदरि उठ कुठो, ज़ाहिर में कुसियो ऐं उन पंहिंजे पुट खे बि चई छॾियो। हुन जो पुट वरी सुबुह जो मुक़ाबले में उठ काहे, उन कुठल उख जे मुक़ाबले में उठ उनखे जहिड़ो ॾेइयो। अड़े जेकॾहिं आम सखीअ जी क़बर में मरण खां बाद में बि उहो जहिड़ो आहे ऐं सौदे ते उठ बि ॾेई सघे थो, त अल्लाह जो कसम असांजा मुर्शिद वली बि जहिड़ा आहिनि।
तॾहिं मां चयो अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतक़िलून मिन दारिन इला दारिन उखरा। अल्लाह जा वली मरदा न हिकिड़े घर खां ॿिए घर ॾे वेंदा। असांजो अक़ीदो आहे असांजे मुर्शिद पीरान पीर रहमतुल्लाह अलैह 11 रबीउ सानीअ जे वफ़ात कई आहे। असां मुरीद चवंदा हूं त मुर्शिद जे वफ़ात वारे ॾिहाड़े 11 माना 11 तारीख़ वफ़ात वारे ॾिहाड़े मुर्शिद खे ख़त्मो ॾियारियूं त मुर्शिद जो रूह ख़ुशि थींदो, असांजा बेड़ा पार थी वेंदा। 11 कंहिंजी आहे? चओ पीरान पीर जी। ॾाढे जो 11 कंहिंजी आहे? ही छा था चवनि? 11 शिरक आहे। माज़ अल्लाह अलाह जी वफ़ात 11 तारीख़ आहे छा? ॾाढे ॻाल्हायो। चओ न, चओ तौबह तौबह न, सभई चओ तौबह तौबह न। असां तौबा था कयूं अल्लाह मरण खां पाक आहे, हय्युल क़य्यूम आहे। हे अल्लाह खे माज़ अल्लाह तौहीद ठहण वारा मारियो वेठा आहिनि। हिकिड़े पासे अल्लाह जी क़ब्र ठाहियो वेठा आहिनि, ॿिए पासे माज़ अल्लाह अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे ज़ात बाबरकात ला 11 ठाहियो वेठा आहिनि। मुंहिंजा 11 शिरक न आहे, 11 ईसाले सवाब आहे। गौसल आज़म जे रूह खे ख़त्मो ॾियारियो आहे। मज़े जी ॻाल्हि ॿी हिकिड़ी ताज़ी तव्हांखे ॿुधां, सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों, खुदा हुनखे अहिड़ो भुलायो आहे, अहिड़ो खुदा हुनखे भुलायो आहे जो फिरौन बि अहिड़ो भुलियल कोन हो। अबू जहल बि परपुठ चवंदो हो त मुहम्मद मीर सचो आहे। मां साबित कंदुसि, किताबनि में ईंदो आहे, हदीसुनि में ईंदो आहे। अबू जहल खां मरण खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में अबू जहल अञा मोह न आहे, सुभाणे थो मरे। हिकिड़ो ॾींहुं अॻु हिकिड़ो काफ़र थो पुछेसि, काफ़र जो नालो आहे अखनस बिन शरीक। या अबल हकम अखबिरनी अन मुहम्मदिन अहुव सादिकुन अम काज़िबुन। ओ अबू जहल, ॿुधाए त मुहम्मद सचो आहे या मआज़ अल्लाह कूड़ो आहे। पाण अॼु बदर जे मैदान में जंग ते आया हो, सुभाणे दू बदू मुक़ाबिलो थींदो, पर ॻाल्हि त ॿुधाए जंहिंजे मुक़ाबिले में आया हो उहो सचो आहे या मआज़ अल्लाह कूड़ो आहे। अबू जहल खां जॾहिं इहो सुवाल कई, अल्लामा क़ाज़ी अयाज़ शिफ़ा शरीफ़ में लिखियो आहे त अबू जहल खां जॾहिं इहो पुछई त नबी करीम सचो आहे या कूड़ो आहे, त अबू जहल हेॾे होॾे निहार मतां को ॾिसे त कोन थो। जॾहिं पक थियसि त टियों को बि कोन्हे, बसि ॿ ई ॿ हो, त अखनस खे खिली चयईं वल्लाह, मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे, इन मुहम्मदन लसादिकुन। ओ अखनस बिन शरीक, जेकॾहिं मुड़सा मुड़सी ॻाल्हि पुछी थो त मां ॿुधायां थो त मुहम्मद मीर सचो आहे। मुहम्मद मीर, जोर सां चओ मुहम्मद मीर, जोर सां चओ मुहम्मद मीर। यानी पर पुट भी अबू जेल मञे थो त मुहम्मद करीम सचो आहे। हे त अबू जेल खे भी मारे आ जो मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम ते कलमे भरण जी दावा भी कनि था, क़ुरान बि हबीब जो पढ़नि था, इल्म जी दावा भी कनि था। हबीब जे सदके माण्हू हुननि खे दावतूं ॾियनि, नबीअ जे सदके माण्हू हुननि खे मदरसनि में चंदा ॾियनि, नबीअ जे सदके माण्हू हुननि खे वाइज़ करण लाइ घुराइनि, पर मुंहिंजे महबूब जे लाइ दावा कहिड़ी कनि? असां जहिड़ो हो, खाईंदो हो, पीअंदो हो, भित जे पुठियां जी ख़बर कान हुअसि। माज़अल्लाह एतिरे क़दुर जो नबीअ जे बच्चनि सां दुश्मनी, लख लख रुपए जी दावा पिया कनि, होॾो पिननि पिया, पिनी खाइनि पिया। अहिड़ा त ख़ुदा ख़्वार कया आहिनि। हाणे हिकिड़ो नओं ढंग ठाहियो अथनि। अॻे त हाणे 2-3 सालनि जी ॻाल्हि अथव, 3-4 सालनि ॾिसंदो, जिथे रोड वॾो पोइ कारो झंग हुजे पर मसीत उते ठाहींदा, हेॾो दड़ो ब्रेकर जो ठाहे छॾींदा। ईंदे वेंदे खे त ख़बर पवंदी, पर ॿाहिरियों शल न को आधी राह जो त धू उन खॾ में।
अड़े छाहे जे हे मुलन जो मोहकारो लगो पिया दड़ो ठायो अथनि छाजे लाइ त गाॾी बीहे अञा गाॾी बीठी नाहे मुला जी पेती ॾे अब आहे या नाहे अवा ॾिसो हिन सखर खां हलो वञे कश्मोर खणो एॾो सखर खां हलो वञी कोटिया खणो अॻे इहे कोन हा हाणे रोटनि ते ॿाहिरि डोलू निकिरी आया डोलू नोलू सुञाणो था नोरीड़ो ॾिठो अथव छा आहे नंढड़ो नंढड़ो हिकिड़ो जानवर आहे ॾिठो अथव न रिढ जेॾो आहे रिढ जेॾो न नंढड़ो आहे भला ॿिली जेॾो अञा नंढो कुए जेतिरो आहे पटा पटा हिननि जे झंडे जो निशान नोलू नोरीड़ो ये नोलू अवा ॾिसंदो माण्हू न को छेड़ू ॻोठ न को गंवार का शइ कान्हे भींग ॿारहं आंधारी में पर मुला जी मस्जिद ठही पई आहे छाजे लाइ चंदे लाइ हाणे जॾहिं इश्तिहार छपायूं सेठार जा में त गाॾीअ में लाउड ॿधी पिन था वचा हे ॻोठ जो माण्हू वेठो आहे पिन था वचा त अब्दुल रहीम अचे थो वारो कयो मुनाज़रो आहे पैसा जो सुन्नत जमायत वारा चवनि पिया भला ॿियो ख़बर ॾोकड़ मुनाज़रो कंदा छा जो तव्हां ॾोकड़ था पिनो ॾोकड़ मुनाज़रो कंदा या मौलवी आहे ॻाल्हायो मुनाज़रो मौलवी कंदो न सही पैसो खपे किथां बि खपे हिननि जो मज़हब ई पैसो आहे ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ हाणे जेकॾहिं तव्हां हर जॻह ते पिनण जा संदरा ॿधियो वेठा हो ऐं असां त अक़ीदो रखियो आहे इहो अल्लाह जा वली जहिड़ा आहिनि मरी कोन विया आहिनि पर जंहिं ॾिहाड़े हुननि जो विसाल थींदो आहे असां हुननि जे रूह खे ईसाले सवाब कंदा आहियूं उहे ख़ुदा जो वली राज़ी थींदो आहे असांखे दुआ कंदो आहे असांजा बेड़ा पार थी वेंदा आहिनि ऐं ही था चवनि त यार ही शिरक आहे माज़ अल्लाह न को अलाह मरे न को अलाह जे लाइ ईसाले सवाब कजे हिननि जे मुला हिकिड़े तक़ीर कई चेसई हेसई ख़त्मो था ॾियारनि 40 देगियूं पीरान पीर जे रूह खे या कंहिंजो पीउ मरी वियो 40 देगियूं मानी हिकु या ॿ खाईंदो ईअं न बा हाणे जेके हिकिड़े ॾींहं में 40 देगियूं ॾेई छॾींदो कोई खाई त कोन सघंदो न किनियूं थींदियूं न पोइ जॾहिं किनियूं थींदियूं त पोइ खामखा हो किन था पंहिंजे माइटनि खे जो अकुल आहे सम्झ आहे दिमाग़ मां हिकिड़े पुछो वहाबीअ तकरीर में उमरकोट में मुंहिंजी तक़ीर रही चइसि तव्हां जेके ख़त्मा ॾियारींदा हो पोइ तव्हांजा वॾा खाईंदा हूंदा मां चयो हा चए पोइ हाज़मो थींदो हुन मूं चयो हा चए पोइ क़बर में हंगदा बि हूंदा मूं चयो हा चए पोइ त तव्हांजे वॾनि जूं क़बरूं किन लॻियूं पियूं भंगी त आहे कोन मूं चयो न बंदोबस्तु आहे चए कहिड़ो बंदोबस्तु आहे मूं चयो असां ख़त्मा ॾींदा आहियूं खाई पी कढंदा आहिनि वीचारा छो त खाइनि था अव्हां न को ॾियो न को छा तव्हां वारा बुख ते वेठा आहिनि असांजो कढंदो तव्हांजो वात झलियो वेठो आहे बसि अब समझो था न साईं असांजनि जो बि कमु थी वियो तव्हांजनि जो बि कमु थी वियो असांजनि जो ढव थी वियो तव्हांजनि जो बि ढव थी वियो जाहिल जैसा जाहिल बेदी अबा जेको ताम हिते खाराइबो आहे सच ॿुधायो बेली 40 देगियूं या 50 देगियूं क़बर ते घणियूं खणी वेंदा चओ हिकिड़ी बि चओ हिकिड़ी बि न चओ बा क़बर ते उहा सभु ग़रीबनि खे मिसकीननि खे ओड़े पाड़े वारनि खे भाग वारनि खे खाराईंदा जेके नसीब हूंदो आहे ईअं न साईं असां छा चवंदा आहियूं या इलाहुल आलमीन हे 40 देगियूं आहिनि या 50 देगियूं आहिनि या 100 देगियूं आहिनि इन्हनि जो सवाब रसूलुल्लाह जे वसीले सां मुंहिंजे महबूब जे हथनि सां गौसल आज़म जे दरबार में इन जो सवाब पहुचायूं था सवाब छा था पहुचायूं अबा चांवर त किना थींदा पर सवाब बि किनो थींदो आहे ॾाढे ॻाल्हायो थका हो बस दुआ थो घुरां वो चवंदा हलो मुंहिंजा अदा भत त किनो थींदो पर देग किनी थींदी हा न साईं ॿोड़ त किनो थींदो पर रब करीम जो कसम आहे सवाब किनो कोन थींदो आहे ओ चाहिल तोखे
त उस्तादन पढ़ायो ही कोने को तुझे लेखे त 40 देगियूं किन्यूं थी वींदियूं। मुझे महबूब मोहम्मद मीर जी हदीस आ तवा ईसा ने सवाब जे लाजे को ताम ॾींदा हो वो दुनिया में खाजी पीजी वींदो आ उन जो सवाब अल्लाह मैयत के पहुंचाईंदो आ। रुगो सवाब न बल्कि अल्लाह ताला मलाइकन के चवंदो आ मलाइको जन्नत जो ताम खणो जन्नत जे थावन में विझो वो जन्नती ताम जन्नत जे थावन में खणी मुझे बाने के कब्रिस्तान में पहुंचाए अचो ऐं उन मुझे बाने के चो तो तुझे पुट या भाव या मुरीद या शागिर्द दुनिया में तोखे खत्म ॾियारियो हो उन जे एवज़ में रब करीम तोखे जन्नती ताम ॾिनो आ। इहो जन्नती ताम अल्लाह जो बानो मुस्तफ़ा फरमाइनि था कब्र में खाईंदो भी आ त ख़ुश भी थींदो आ। खुदा जो कसम आ जन्नत जो ताम क़यामत ताईं ख़राब कोन थींदो आ। या रसूल अल्लाह हक चार यार भेज बागारा सलात मुझे हबीब ते बुलंद आवाज़ सलात मुझे साईं ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अबा मां तव्हां खां पुछां थो ही था चवनि त या रसूल अल्लाह भी शिरक छा था चवनि ॾाढो जो या रसूल अल्लाह भी छो चवंदा आहिनि फला तदउ मअल्लाहि अहदा अल्लाह पाक सां गॾु ॿिए खे न सॼो। अल्लाह ताला फरमायो जे सॼणो अथव त मांखे सॼो कंहिंखे सॼो गैरुल्लाह खे सॼींदो त शिरक आहे गैरुल्लाह खे सॼींदो त जाहिलनि खां पुछो अवां रोज़ पाण सॼो था ॿुधो कीअं था सॼण ख़बर अथव अबा मस्जिद में बांग ॾींदा आहिनि ॾाढे ॻाल्हायो ज़ोर सां ॻाल्हायो छा चवंदा आहिनि हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह। अचो छोटकारे ते अचो निमाज़ ते। हाणे मां तव्हांखे गुर थो सेखारियां पुछो न त इहो अल्लाह खे सॾींदा हो या माण्हुनि खे ॾाढे ॻाल्हि ज़ोर सां आबा ॻोठ वारनि खे निमाज़ अलाह सॾींदा आहिनि या अलाह खे चवनि था त अलाह खे सॾिबो ॿिए खे न सॾिबो। जेकॾहिं चवनि था असां नमाज़ जे लाइ अलाह खे था सॼो त काफ़र जा पुट अलाह खे निमाज़ लाइ सॾिबो आहे ॾाढे ॻाल्हायो न कंहिंखे सॾिबो हुसैन बशकर के सॾिबो इलाही बशकर के सॾिबो गुलाम कादर के सॾिबो हाजी मुनीर के सॾिबो मोहम्मद कासिम के सॾिबो साईं सोणे आशिक़ अली शाह के सॾिबो तोखे सॾिबो मांखे सॾिबो। अरे असां ओताक में वेठा हूं महल ते परे हूं अलाए बनीअ ते अलाए खूह ते अलाए काथे असांखे पियो चओ अचो निमाज़ ते अचो निमाज़ ते। ओ अदा इते शिरक कोन थो थिए इते मुल्ला जे ज़ाल जो निकाह कोन थो भॼे पर जे आशिक़ चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। उते शिरक जी फतवा लगाइनि था ही वरी चवंदा त असां नालो कंहिंजो कोन खणंदा ईअं चवंदा आहियूं मुबहम अचो निमाज़ ते नालो वठी शिरक आहे नालो वठी सॾणो उहो वरी निमाज़ में चवंदा न तहियातो लिल्लाहि वस्सलवातो वत्तय्यिबातो अस्सलामु अलैका अचे वधो न ॾाढे चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबियो व रहमतुल्लाहि व बरकातुहु। इन्हनि भागनि खां पुछे थे त तव्हांखे मजबूरन चवणो थो पइजी वञे रब थो चवे हूअं चओ या न चओ केतिरा बि इनकार कर पर रब मां बेनियाज़ आहियां वुज़ू बि कराईंदोसांइ नियत बि ॿधाईंदोसांइ मुंहुं बि काबे ॾे कराईंदोसांइ गोॾा बि भञाईंदोसांइ कंधू बि हेठि कराईंदोसांइ मुहम्मद मीर जो सलातो सलाम पढ़ाईंदोसांइ। अल्लाहु अकबर
या रसूल अल्लाह, जिंदाबाद। शेर पाकिस्तान मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी, शेर मुस्तफा, शेर मुस्तफा। ओ मुजादा, ओ मुजाभा, वाहू हिरण के आहनी के लगे। खुद मौलवी ज़करिया लिखियो आ फज़ाइल दुरूद वारे किताब जे अंदर त मोहब्बत सां, छा सां, ज़ोर सां चओ, छा सां, जाहिलो जाहिलो। कुरान तो कोन थो अचेव, हदीस त कान थी अचेव। ओ देवबंदी जाहिलो, अवां पंहिंजे मौलवियुनि जा किताब पढ़ो। मौलवी ज़करिया खुद लिखियो आ फज़ाइल दुरूद में त मोहब्बत सां दुनिया जे कहिड़े बि कुंड मां जेकॾहिं को चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, त उनखे मोहब्बत वारे खे चवणु जाइज़ आ, मनौ कान कभी भली चवे। छा सां चओ, मोहब्बत सां। तूं असां बि मोहब्बत सां चवंदा आहियूं या दुश्मनी सां? पोइ हिननि खे चओ भला तव्हां जो नथा चओ त जी माना दुश्मनी अथव न। जे मोहब्बत हुजेव हा त चओ हा। अव्हां जो ई मौलवी फ़ैसिलो करे वियो आहे त मोहब्बत वारो चवंदो आहे, बेमोहब्बतो कोन चवंदो आहे। हा उन सही, केरु चवंदो आहे, चओ मोहब्बत वारो। रब्बुल आलमीन जे ज़ात जो कसम आ, मुझे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात के निभागा। ओ वहाबी देवबंदी तो न सजो त छा थी पियो, मुझे महबूब करीम के जानवरन भी सॾ गया। चओ सुभान अल्लाह। हदीस पाक आ, अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह अल खसाइसुल कुबरा जे अंदर लिखियो आ त मुंहिंजो आका व मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जरा गौर सां मुसलमान ॿुधजां, तवज्जो सां हेॾे ख्याल करे ॿुधजां। हबीबल करीमन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया, महबूब करीम जी ज़ात बाबरकात मदीने तय्यबा खां ॿाहिरि वञनि था। चल अल्लाह तो असांखे मदीनो ॾेखारे। ज़ोर सां चओ आमीन। मदीने शरीफ खां थोरो ॿाहिरि वञी रहिया आहिनि, सहाबा जी जमात महबूब सां गॾु। अजीब मंज़र हूंदो, अॻवान नबी हूंदो, पुठियां सहाबी हूंदा। बेटा ऐसा फरमाईंदो आहे त मुंहिंजे महबूब पाक इस्लाम जे ज़ात जो कहिड़ो न प्यारो नज़ारो हूंदो। के चा आयो काफ़िलो जंहिंजो साथ धणी सरवाण, वार वढे वागू कया पवां हूंद पलाण। हाणे जहिड़ो पुनल पाण तहिड़ी सिटा साथ जी। के चा आयो काफ़िलो जंहिंजी तरह मुचारी तोड़, सींगारियाऊं सैयद चवे करहा मंझा कोड। पो लख लहे पई लोड जी जातन जतन जी। अगवान मोहम्मद मीरा, पुठियां मुस्तफ़ा जी रूहानी जमात आ। हिकिड़े पहाड़ खे छॾे ॿिए पहाड़ जे पोयां हबीब जी ज़ात खे हरणीअ फरियाद कई आ। नबी करीम बीही रहनि था पिया, पंहिंजे ग़ुलामनि खे फरमाइनि था पिया, ओ मुंहिंजा सहाबियो लब्बैक या रसूल अल्लाह, ही पहाड़ ॾिसो था, हाओ या रसूल अल्लाह। इन्हीअ खां परियां ॿियो पहाड़ आ, हाओ या रसूल अल्लाह। पाण फरमाइनि था उन खां परियां हिकिड़ी वादी, हाओ या रसूल अल्लाह। पाण फरमाइनि था हिकिड़े शिकारीअ शिकार कयो आ, हरणी फासाई आ, हुनखे ॿधी पाण वण जे हेठां सुम्ही पियो आ। ॾींहुं त पियो आ, शाम चवे थो त मां मोटी वेंदुसि, ऐं न ॿकरी अन हरणीअ खे कुही बचनि खे खाराईंदुसि। उहा हरणी मां मोहम्मद अमीर खे सॾ थी करे अगसनी व अदरकनी या रसूल अल्लाह। उहा हरणी मूंखे सॾे थी, छा थी चवे ॿुधायां? मुस्तफा, शेरे मुस्तफा, शेरे मुस्तफा। उहा हरणी छा पई चवे ॿुधायां? जागो था ला नंढरा। हिकिड़े आशिक चयो आहे, हीअं पई चवे, रे रहम कर या रसूल अल्लाह, रहमतूं रसी कर इनायत अहमदा, सुन हिन बदीअ जी बेकसी। आ घणो किरता कचो आहियां अबोझो आरसी, अगसनी या सैयदा रस या नबी खैरल बशर, गौर
कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा पई चवे ज़ेज़ तो ज़ाहिर थिया अर्शो ज़मीं अफ़ला कही तू न जे पैदा थिए आलम न थे आफ़ा कही पीर पैगंबर थिया ॾह ज़ात पैदा पा कही जा ख़बर खावंद ॾिनी मंझ लफ़्ज़ जे लौला कहुई अग़सनी या सैयदा रस या नबी ख़ैरल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर। ज़ालु ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहे राहत रूह खे सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे दर्द दूरी कर दफ़ो कढ रंज दिल जे रोह खे सोन जीअं सफ़रो थिया पारस लॻे जीअं लोह खे अग़सनी या सैयदा रस या नबी ख़ैरल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर। सभई जो सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ऐ मुंहिंजा सहाबियो लब्बैक या रसूल अल्लाह मुंहिंजे कढ लॻा अचो। हबीब जी ज़ात उहो इलाइक़ो उबूर फरमायो आहे हिकिड़े जबल खां ॿी वादीअ मां ॿिए जबल खां टीं वादीअ में पहुता। उते ॾिठूं त बराबरि वण जे हेठां उहो शिकारी सुतो पियो आहे। हरणी वेचारड़ी ॿधी पई आहे। हरणी पंहिंजी ॿोली पई ॻाल्हाए। असहाब कोन पिया सम्झनि मदीने वारो सम्झे पियो। हिननि जे बेहया व मुला हिकिड़े लिखियो आहे त नबी करीम उर्दू असां वटि पढ़ियो आहे। मौलवी खलील अहमद अंबेठवी देवबंदी रशीद अहमद गंगोही जो मुरीद आहे शागिर्द आहे। उन खलील अहमद किताब लिखियो आहे बराहीने कातिया। उन बराहीने कातिया जे 30 सिफ़े ते लिखियो पियो आहे माज़ अल्लाह चवे थो नकुल कुफर कुफर न बाशद। असांजे देवबंद वारे मदरसे जो वॾो शान आहे। केॾो वॾो शान आहे जो हिकिड़े माण्हू रसूलुल्लाह खे ॾिठो त उर्दू पियो ॻाल्हाए। पोइ उन माण्हू चयो साईं तव्हां त अरबी आहियो उर्दू तव्हांखे किथां आई आहे? त नबी साईं चयो त जॾहिं लाकूं देवबंद वारो मदरसो ठहियो आहे ऐं देवबंद जे मदरसे वारनि मौलवियुनि सां मुंहिंजो वास्तो थियो आहे त मूंखे उर्दू अची वई आहे। अबा देवबंद जे मदरसे खे वधि में वधि थियो आहे 125 साल। ॾाढे ॻाल्हि घणा थिया अथसि सुन्नी तोखे त 1400 साल थिया न। घणा साल थिया थी सुन्नी उन ॾिहाड़े खां आ जॾहिं अबू बकर चयो हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया जे तख़्ते ते पहरो पहरो सुन्नी हज़रत अबू बकर सिद्दीक़। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह।